सिंधु माथिरी जे सभ्यता ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में रुख सिंधी सां मुखातिब आहियां। अॼु पाण इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंधु सभ्यता जा क़दीम माॻ बरसगीर जे कहिड़नि कहिड़नि खितनि में दरियाफ़्त थिया, कहिड़े कहिड़े दौर सां वास्तो रखंदा आहिनि। असल में मौजूदा जोग्राफियाई सरहदुनि मूजिबि सिंधु सभ्यता जा क़दीम माॻ पाकिस्तान जे मिड़नी सूबनि समेत अफ़गानिस्तान ऐं भारत जे मुख़्तलिफ़ सूबनि ऐं रियासतनि में मिलिया आहिनि। छो जो अॼु खां 9000 साल अॻु यानी 7000 साल क़िबल मसीह में इन्हनि मथियनि मुल्कनि जा कुझु हिसा सिंधु सभ्यता जे वारसनि जी हुकूमत हेठि ऐं सरहदुनि में शामिल हुया। अॼु ताईं थियल तहक़ीक़ मूजिबि सिंधु सभ्यता जा अटकल 2000 माॻ मिली चुका आहिनि, जिन मां कुझु क़दीम आसारनि ऐं माॻनि जी खोटराई कई वई आहे त किन जी सिर्फ़ निशानदही कई वई आहे। हीअ माॻ मशहूरु सिंधु सभ्यता जे ॻोठाणी सक़ाफ़त या उरूज जे दौर जा आहिनि, जेकी 7000 क़िबल मसीह खां 1500 क़िबल मसीह ताईं आबाद हुया। इन्हनि शहरनि में तमामु पुराणो माॻ महरगढ़ 7000 क़िबल मसीह ऐं उन बैदि किली गुल मोहम्मद 4200 क़िबल मसीह जो आहे। इन्हनि टिनि पुराणनि माॻनि खां सवाइ बाक़ी शहर ऐं ॻोठ सिंधु सभ्यता जे ॿिनि मशहूरु दौरनि सां पीरियड सां वास्तो रखनि, जंहिंमें अवाइली दौर जंहिंखे असीं ॻोठाणी सक़ाफ़त क़रार ॾियूं था, ॻोठाणी सक़ाफ़त जे नाले सां सॾिजे थो, जेको 3500 क़िबल मसीह खां 2300 क़िबल मसीह जो आहे। माना 7000 साल अॻु जेकी माॻ मिलिया आहिनि उन्हनि में वरी ॻोठाणी सक़ाफ़ती दौर 3500 क़िबल मसीह खां 2300 क़िबल मसीह जो आहे। ऐं ॿियो दौर आहे सिंधु सभ्यता जे उरूज वारो दौर, जंहिंखे असीं शहरी तमदन जे नाले सां सॾियूं था, जेको 2500 क़िबल मसीह खां 1500 क़िबल मसीह ताईं पंहिंजे ओज ते हुयो, उरूज ते। ॻोठाणी सक़ाफ़त वारनि माॻनि में आमरी ऐं कोट जी अहम बस्तियूं आहिनि ऐं शहरी तमदन जे माॻनि में मुंहनि जो दड़ो, हड़ापा, चांहूअ जो दड़ो, लोथल, राखीगढ़ी अहम वसंदियूं आहिनि, अहम बस्तियूं आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी। पाण ईंदड़ सिलसिले में इन्हनि माॻनि ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं, तेसिताईं तव्हां खां इजाज़त वठंदासीं। महिरबानी।